रहमान तव्हां असांजे कहिड़े बुज़ुर्ग फनकारनि खां मुतासिर थिया? दादा जेके बि मतिलबु सीनियर्स आहिनि उन हर कंहिंजो मां एतिराम कंदो आहियां। शुरू शुरू मूंखे यादि जॾहिं आउं नंढो हूंदो त ढोल फ़क़ीर जा तमामु घणो ॿुधंदो। ऐं तव्हां जेका शुरू में शाह साहिब जी काफ़ी ॻाई इहा बि ढोल फ़क़ीर ॻाई पहिरियां ऐं उन अंदाज़ में मक़बूल वई। छो त इहे जेके पंहिंजा पुराणा फ़नकार जीअं माई भाॻी, ढोल फ़क़ीर, उस्ताद जुमन, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, इन्हनि जो पंहिंजो अंदाज़ हो। इहे अमर आहिनि, हमेशह जॾहिं बि इन्हनि जो गीत हलंदो ॼण त असांखे पियो वणंदो। त माशाल्लाह असांखे बि इहा उमेद आहे त तव्हां जहिड़ा जेके नवां फनकार या जेके जूनियर्स अचनि था ऐं उन पैगाम खे जारी रखंदा ॾो। हाणे छा था ॿुधायो असांखे? अहिड़ा तव्हांखे आउं नाइट मुगल जो गीत ॿुधायां। धड़की मुझे सीने में जला होला ओ तो अचण जी न कई मुंद आई वई हथ मोटी वई रकान घुली मन पंहिंजो करियो दियो पंहिंजो करियो असां तोखे करियो असां तोखे करियो को अचण जी न कई मुंद आई वई हथ मोटी वई हीर कान घुली मन पंहिंजो करियो दियो पंहिंजो करियो असां तोखे करियो असां तोखे करियो Hasta
पंहिंजो करियो